मुनक़द थींदड़ हिन सालियाने दीनी इज्तिमा में ऐं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जे प्रोग्राम में पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फ़रमाए ऐं अल्लाह साईं असांजे मोहतरम साथी हाजी अमानुल्लाह साहब जे हिननि कावशुनि खे शर्फ़ क़बूलियत सां नवाज़े। पैसनि वारा माण्हू असांजे मुल्क में थोड़ा कोन्हनि, खोड़ आहिनि, पर ॾोकड़नि वारा माण्हू, पैसनि वारा माण्हू, ज़मींदार माण्हू या सरमाएदार माण्हू या सुरंदीअ वारा माण्हू दीनी प्रोग्राम घटि कराईंदा आहिनि। आम तौर ते ग़लत प्रोग्राम घणा कराईंदा आहिनि। जेकॾहिं को अल्लाह जो बहानो पंहिंजा पैसा अल्लाह साईं जे रज़ामंदे ख़ातिर दीन जे तबलीग जे लाइ ख़र्च करे ऐं माण्हुनि खे गॾु करे त यकीनन इहा हिकिड़ी वॾी सआदत आहे। क़ुरान पाक जो प्रोग्राम मुनअक़द कराइण, माण्हुनि खे क़ुरान पाक जो पैगाम पहुचाइण हिकु तमामु वॾो अज़ीम कमु आहे। असांखे क़ुरान पाक जो क़द्र कोन्हे, लेकिन तव्हांखे मालूम हुजणु खपे त क़ुरान रब करीम खे ॾाढो प्यारो आहे। हिकु रिवायत में अचे थो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त को ॻाइण वॼाइण जो शौक़ीन माण्हू के ख़ूबसूरत औरत खां जेका ज़ेवरनि सां सींगारियल हुजे उन खां राग ॿुधे, फरमाइश करे त केॾे तवज्जो सां उन जो राग ॿुधंदो। हदीस पाक जो मफ़हूम तो बयान किया। बिनी जहानन जे सरदार जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो को पैसन वारो माण्हू पैसा ख़र्च करे के खूबसूरत औरत खां राग ॿुधे त केॾे तवज्जो सां उहो राग ॿुधंदो। साईं फरमायो त उहो बि उन जो राग एॾे तवज्जो सां नाहे ॿुधंदो। अगर को शख्स कुरान थो पढ़े त अल्लाह उन खां वधीक तवज्जो सां पंहिंजे बाने जे ज़ुबान मां कुरान ॿुधंदो। सॼे जहान में मुसलमान इम्तिहाननि जो शिकार आहिनि। सॼे जहान में असां मुसलमान मोचड़ा था खाऊं। बिल्कुलु सिधी ॻाल्हि आहे। सथरियूं मुसलमाननि जे लाशनि जूं तव्हांखे मुख़्तलिफ़ जायुनि ते रोज़ानो नज़र ईंदियूं। करबला में ॼण ॿीहर करबला अची वई आहे। करबला जी मुक़द्दस धरती खून में रेटी थी चुकी आहे। नजफ जी धरती, बगदाद जी धरती, इराक जी धरती, नबीजन जी धरती, इमामन जी धरती, पाक हस्तिन जी धरती, लाशन जा ढेर लगा पे। उन पाक धरती ते यहूदिन जो कब्ज़ो। अफगानिस्तान जो छा हाल थियो? चचीनिया में, बोसीनिया में मुसलमानन सां छा कुछ नथो कयो वञे? कश्मीर में, फलस्तीन में वह केड़ी ज़्यादती आ जेका मुसलमानन ते नथी थे? रब साईं तो फरमाए ज़हरल फसादु फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदिन नास। ए इंसानो बहरो बर में जेके फितना ऐं फसाद तव्हां के नजर था अचन, इहो तव्हां जे हथन जो कीतो। अज जेकॾहिं कोर्टुनि में इंसाफ नथो मिले, थाणनि ते इंसाफ नथो मिले, अदालतुनि में इंसाफ नीलाम थो थे, पैसा ॾेई खूनी माण्हू जान छॾायूं था वञनि, ॾोकड़नि जे बुनियादनि ते बेगुनाहनि के खूननि जे कूड़नि केसनि में चालान कयो थो वञे। ॿुधे हिसाब सां बेगुनाह माण्हू बेगुनाह जेलनि में लोड़े रहिया आहिनि। अज जेकॾहिं असांजा हुकुमरान ज़ालिम बणिजी चुका आहिनि त
त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो बुनियादी सबब भी हुआ त असांजा लक्षण चङा कोन। रिवायत में अचे थो अमालुकुम उम्मालुकुम, जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा तहिड़ा तव्हांखे हाकिम मिलंदा। जेकॾहिं तव्हांजा अमल चङा हूंदा त तव्हांखे हाकिम भी चङा मिलंदा, जेकॾहिं तव्हांजा अमल ख़राब हूंदा त तव्हांखे हाकिम भी ज़ालिम मिलंदा। अल्लाह जे वास्ते आखिरत जी तैयारी कयो। सरहद जे कुछ इलाकनि में, कश्मीर जे कुछ इलाकनि में रमज़ान जे इब्तिदाई दिहाड़नि में जेको ज़लज़लो आयो, जंहिंमें लखे माण्हू मरी विया, हज़ारे न लखे, ग़लति था ॿुधाइनि, कूड़ था ॻाल्हाइनि, लखे माण्हू मरी विया। बस्तियुनि जूं बस्तियूं, ॻोठनि जा ॻोठ, इलाकनि जा इलाका ज़मीन में धसिजी विया। गरीबन जो इलाको कोन्हे इहो जाते ज़लज़लो आयो आहे, अमीरन जो इलाको आहे। इन इलाके में गरीब माण्हू ॾाढा घटि आहिनि। मानसेरा, हरीपुर हज़ारा, शांगला, बालाकोट, परियां बाग, रावलाकोट, मुज़फ्फर आबाद, ये इलाका गरीबन जा न आहिनि, ये अमीरन जा इलाका आहिनि। गरीब घटि आहिनि एॾे, अमीर तमामु घणा आहिनि। इन्हनि इलाकनि जा अध ते अध माण्हू अमेरिका में कमाईंदा आहिनि, बर्तानिया में कमाईंदा आहिनि, सऊदी में कमाईंदा आहिनि, दुबई में कमाईंदा आहिनि। वॾियूं वॾियूं उन्हनि इमारतूं ठारायूं, वॾियूं वॾियूं जायूं ठारायूं, लेकिन ज़लज़ले जे हिकिड़े झटके में लखपति कखपति थी विया। ये अल्लाह जी पकड़ ना है त ॿियो छा आहे। ज़लज़ले जे ॿिए ॾिहाड़े ते उतां जे हिकिड़े बुज़ुर्ग मौलाना कारी खलील अहमद साहब उते जेको ख़ुतबो ॾिनो चौक ते बीही, बालाकोट जे चौक ते बीही जेको उन ख़ुतबो ॾिनो, चई त बालाकोट वारो, मां दर दर ते अची करे तव्हांखे इलाज कया हा त व्याजी कारोबार न कयो। मां दर दर ते अची तव्हांखे इलाज कया हा त उभारियूं फिल्मूं न हलायो। मां दर दर ते अची तव्हांखे मिंथूं कयूं हूं त फहाशी जा प्रोग्राम न कयो, राग रंग जा प्रोग्राम न कयो। उन बुजुर्ग अची ॾाढ़ी वारे चौक ते बीही करे शहर वारनि खे चए पियो, मां दर दर ते अची करे तव्हांखे मिंथूं कयूं हूं त ख़ूबसूरत इलाको आहे, हे सुहिणो इलाको आहे, हे ख़ुशहाल इलाको आहे। सॼे दुनिया जा माण्हू हे इलाको घुमण था अचनि, टकनि ते पंहिंजा नंग नीलाम न कजो। तव्हां न मुड़ियो, हाणे तव्हां ते अल्लाह जो कहर किरियो। कंहिंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त न अचे, उनजी मर्ज़ी आहे। असांजो कमु आहे त तव्हांखे ॿुधायूं। हिदायत असांजे हथनि में न आहे, हिदायत अकेले अल्लाह जे हथनि में। असांजो कमु आहे तव्हांखे खे ॿुधायूं। अल्लाह न करे, अल्लाह न करे, अल्लाह न करे, इहा क़यामत हिते बि थी सघे थी। अल्लाह सभिनी जे बच्चनि खे सलामत रखे, अल्लाह सभिनी जे नंगनि खे सलामत रखे, अल्लाह सभिनी जे इज्जतुनि खे सलामत रखे। लेकिन यार लक्षण त असांजा बि गंदा आहिनि, शायदि उन्हनि खां वधीक ख़राब लक्षण असांजा आहिनि। पोइ इब्तिदा उतां अलाए छो थी, पंहिंजे हिकमतुनि खे अल्लाह पाण थो ॼाणे। इन बत्शा रब्बिका लशदीद, इन बत्शा रब्बिका लशदीद, इन्नहु हुवा युब्दिउ व युईद, व हुवल गफूरुल वदूद ज़ुल अर्शिल मजीद, फ़आलुल लिमा युरीद। रब साईं तो फरमाए त मुंहिंजी पकड़ ॾाढी सख़्त आहे। अल्लाह साईं शल पंहिंजी पकड़ खां बचाए। कब्र जी तैयारी कयो, क़यामत जी तैयारी कयो, आखिरत जी तैयारी कयो। ईअं रस्ते सां तूं लंघे थो, का गाॾी क्रॉस करे वई, धूड़ उथी, तुंहिंजे कपिड़नि ते धूड़ लॻी पई त बि तूं परेशान थी थो वञे। अलाए छा थो चई गाॾीअ वारे, कहिड़े अंधो है, कपिड़ा ख़राब करे छॾियई, को पाणी जो फेंगो तोखे लॻी पियो त चिड़ी थो पए।
कफन जूं चादरूं तोखे पाराए तुंहिंजा माइट अज़ीज़ यार दोस्त कब्र जी कारी कोठी में तोखे सुम्हारे मथों मण मिट्टी जा विझंदई। कुछ तसव्वुर त कर। थोड़ी देर जे लाइ गर्मी जे मौसम में बिजली बंद थी वञे, पखो बंद थी थो वञे, साहब जी एसी बंद थी वञे त परेशान थी थो वञे। यार वापडा वारनि नाहक करे छॾियो, मारे छॾियो, सफ़ा साह थो वञे, सफोकेशन लगी पई आहे। कब्र में छा हाल हूंदो? न दर न दरवाज़ो। मदीने जे साईं फरमायो तो रोज़ानो कब्र रड़ियूं करे माण्हुनि खे सॾ थी करे, ऐं अगर वो आवाज़ अल्लाह माण्हुनि खे ॿुधाए त माण्हुनि जा हियाव फाटी पवनि। रोज़ानो कब्र रड़ियूं करे माण्हुनि खे चवे थी अना बैतुल वहदा, अना बैतुल ज़ुल्म, अना बैतुल दूद। कब्र रड़ियूं करे माण्हुनि खे चवे थी मां ऊंदाही जो घर हां, रोशनी जो बंदोबस्त कयूं अचजो, मां अकेलाइप जो घर हां, को साथी संगती साण खयूं अचजो, मां कीड़न माकोड़न जो घर हां, को बचाव जो सामान खणी अचजो। अल्लाह अकबर। कब्र जे अज़ाब खां बचा इन कुरान जे सदके थींदो। कब्र जे अज़ाब खां बचाओ अल्लाह जे महबूब मदीने जे मीर मोहम्मद मीर साईं जे सुन्नतुनि जे बरकत सां थींदो। उहो बचंदो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो ताबेदार हूंदो, वफादार हूंदो, फरमाबरदार हूंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको शख्स रोज़ानो रात जो सुम्हण वक्त इशा जी नमाज खां पोइ तबार सूरत पढ़े थो, सूरतुल मुल्क 29 पारे जी पहिरीं सूरत, साईं फरमायो जेको शख्स रोज़ानो रात जो इशा जी नमाज खां पोइ तबार सूरत पढ़ी पोइ थो सुम्हे, जॾहिं इहो शख्स मरी थो वञे, इन खां के कमियूं बेशियूं थियूं आहिनि त या तबार सूरत इन जो डिफेंस कंदी, इन जो बचाव कंदी। जॾहिं अज़ाब जा फरिश्ता इन खे अज़ाब करण ईंदा त या तबार सूरत इंसानी शक्ल में थी मलाइकनि जे आॾो ईंदी ऐं मलाइकनि खे चवंदी हिन जे वेझो न अचो, हटी वञो, हिन जे वेझो न अचो। फरिश्ता चवंदा त हिन ग़लतियूं कयूं आहिनि, हिन गुनाह कया आहिनि, हिन खे अज़ाब भोगणो पवंदो। तबार सूरत फरिश्तनि सां तकरार कंदी, अल्लाह उन खे इंसानी शक्ल अता कंदो। फरिश्ता अल्लाह खे अर्ज़ कंदा सही तबार सूरत विढ़े थी, अल्लाह सही तबार सूरत सां ॻाल्हाईंदो। तबार अर्ज़ कंदी या अल्लाह हे तुंहिंजो बानो गुनहगार वाकई हुयो, पर इन जो मासां इश्क हो, इन जी मासां मोहब्बत ही। रोज़ानो रात जो जेसी ताईं मुंहिंजी तिलावत न कंदो हो, तेसी ताईं निंड न कंदो हो, रब मुंहिंजे करे बख्शीस। मदीने जे मीर फरमायो तबार सूरत जे सिफारिश जे करे अल्लाह उन बाने जे मथां कब्र जो अज़ाब माफ तो करे। केतिरा आहिनि जेके रात जो रोज़ानो तबार पढ़ंदा आहिनि। हाणे त असां तबार वरी मौलवियुनि खे ठीके ते ॾेई छॾी आहे त मौलवी साहब पढ़े, हे पाण वेठा चपटियूं वॼाईंदा। हुकुमा त पाण पढ़ो, पाण पढ़ो। घरनि में गाना था हलनि, ग़लीज़ गाना था हलनि, ऐं कंहिंखां पुछा कर भाई छा थो करीं, दिलि थो विंदरायां। अल्लाहु अकबर। रब साईं तो फरमाया ला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल कुलूब। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। मदीने जो मीर सच्चो आ। मां तव्हां खां इहो सवाल थो पुछां त मदीने जो साईं सच्चो आ? ॻाल्हायो त सही, सभई ज़बान सां चओ त मदीने जो मीर सच्चो आ। अल्लाह रुगो सच्चो न है असांजो साईं, सच्चन जो भी सरदार आ। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने जो मीर फरमायो त गानन जे आवाज ते, राग रंग जे आवाज ते अल्लाह जी लानत ऐं कुरान जे आवाज ते अल्लाह जी रहमत।
तुझी मर्जी, मुड़े न मुड़े तुझी मर्जी, असां पंहिंजो फर्ज पूरो कयो। बच्चन जी हिफाजत कयो, नंगन जी हिफाजत कयो, नौजवानन जी हिफाजत कयो, यंगस्टर्स जी हिफाजत कयो, न्यू जनरेशन जी हिफाजत कयो। बच्चा बेफरमान छो था थियन जो तू अल्लाह जो बेफरमान थी वियो। कसम सां चवां थो तू अल्लाह है, अल्लाह जे रसूल जो फरमाबरदार थी वञ। बच्चा तुंहिंजा फरमाबरदार थी। तू अल्लाह है, अल्लाह जे रसूल जा हुक्म मञ त तुंहिंजा बच्चा तुंहिंजा हुक्म मञींदा। तू अल्लाह है, अल्लाह जे रसूल जे हुक्मन जी तकमील ऐं तामील कर, तुंहिंजा बच्चा तुंहिंजे हुक्मन जी तकमील ऐं तामील कंदा। यार का ख़बर न है त कॾहिं तो मौत जो पैगाम पहुचे। कुल्लु मन अलैहा फानिन व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। हर शइ फना थी वेंदी, रुगो अल्लाह जी ज़ात खे बका है। अलाए केतिरनि जनाज़नि खे तव्हां बि कुल्हा ॾिना हूंदा, पर आहे का मौत जी ॻणती? ॼण असांजे सीननि में गोश्त जी दिलि नाहे के पत्थर जा टुकड़ा है। थियण त ईअं खपंदो हो त इन सरहद ऐं कश्मीर जे क़यामत खेज़ ज़लज़ले खां पोइ फौरन सॼी दुनिया जा मुस्लमान कमकार छॾे सजदे में किरी पवनि, तौबा कनि अल्लाह जे दरवाज़े ते त या अल्लाह पनाह दे, या अल्लाह पनाह दे, या अल्लाह पनाह दे। लेकिन काई तब्दीली नजर न थी अचे। उहे टहक, उहे खिलूं, उहे मज़ाकूं, उहे बदमाशूं